अवामी वर्कर्स पार्टी पारां शफकत हुसैन मलक समेत खंबे गुम कयल सियासी समाजी कारकुननि जी बाज़ियाबीअ लाइ कामरेड बख्शल थल्लो, असर इमाम, आलिया बख्शल थल्लो ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते हिननि ॻाल्हाईंदे चयो त 22 जून जी राति सिविल कपड़नि में आयल कुझु माण्हू घोटकी ज़िले जे तालके सेक्रेटरी शफकत हुसैन मलिक खे संदसि घरां खंबे गुम करे छॾियो आहे, जॾहिं त शफकत हुसैन हिकु पुरअमन शहरी आहे जंहिंखे खंबे गुम करण जी असीं सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। हिननि चयो त सिंध मां मुसलसल पुरअमन सियासी कारकुननि खे खंबण आइन ऐं कानून जी खुली लताड़ आहे। बाबा जंहिंजी जेका सियासत आहे उनखे आवाम जे आॾो आणियो न, उनखे आवाम जे आॾो आणियो। आवाम तव्हांजी कोर्टूं खुलियल आहिनि, तव्हांजी छाजे लाइ सभु एॾो सॼो सिस्टम आहे, जुडिशरी तव्हां खोली आहे। असांजो सियासी कारकुन खे 22 तारीख़ खयूं अथऊं जून ते, ऐं हिन वक़्तु हुनजो को ॾस पतो कोन्हे। असांजो शफकत मलिक जेको साथी आहे उहो तमामु घणो पढ़ियल लिखियल, पाण वकालत पढ़े थो ऐं असां जमहूरी सियासत कयूं था। असांजी पार्टी आइनी तौर ते पाकिस्तान गवर्नमेंट में रजिस्टर्ड थियल आहे, असां इलेक्शन में बि बीहंदा आहियूं, त ही हाणे फ़र्क़ु कोन था कनि। हिननि घुर कई त शफकत हुसैन मलिक समेत समूरनि खंबे गुम कयल कारकुननि खे आज़ादु कयो वञे ऐं माण्हू खंबण जो सिलसिलो फौरी तौर बंदि कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। कैमरामैन हुज़ूर बख़्श सां गॾु हसीब लतीफ़ी, अवामी आवाज़ टीवी, हैदराबाद। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।